ख़बर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूद। शहदादपुर अली असगर बिरोई शहदादपुर वेझो ॻोठ अली खान सरेवाल में जश्न बहार की आमद के सिलसिले में सकाफ़ती मच कचहरी मुनक़द कई वई। जश्न बहार की आमद के सिलसिले में हाजी न्याज़ हुसैन सरेवाल तरफा ॻोठ अली खान सरेवाल में एक पुरवकार सकाफ़ती मच कचहरी कोठाई वई। सकाफ़ती मच कचहरी सदारत सैयद गुलाम हैदर शाह उर्फ हैदर शाह कई। मुनक़द सकाफ़ती कचहरी में मौजूद मेहमानन तो रिटायर्ड DC गमर खान लगारी सैयद मुनव्वर अली शाह सैयद गुलाम मोहम्मद शाह गुल वसाण इकबाल उनड़ अयाज मंगी समेत बेन मेहमानन अदीबन शारन पिण शिरकत कई। प्रोग्राम की शुरुआत में हाजी न्याज़ हुसैन सरेवाल आयल मेहमानन के आजियानो पेश किया। उन मौके ते सैयद गुलाम हैदर शाह ॻाल्हाईंदे चयो त सिंध धरती अमन प्यारे मोहब्बतन की धरती रहण सां गॾु मेहमान नवाज़ रही आहे। हिन धरती ते रब पाक इंसान पैदा किया आहिनि त उन्हीअ में इंसानियत हुजण भी लाज़मी आहे। सिंध हमेशा इंतहाई पसंदीअ खे रद्द कयो आहे। हिन वक़्तु इंसाननि मां इंसानियत ख़त्म थी पई वञे। माण्हू हाणे पैसनि जी लालच में अची करे रत जा रिश्ता भी दाव ते लॻाए छॾींदा आहिनि। साइंस में इस्लाम भले पंहिंजो कमु करे पर असांखे पंहिंजी तारीख़ में सकाफ़त खे विसारण न घुरिजे। ही सभिनी जी तादाद में आयल माण्हू हिक ॿिए खे ॿुधण ऐं मोहबतूं वंडण जे लाइ गॾु थिया आहिनि।